मीरपुर बटोरो में रिपोर्ट कर रहा है लाल बख्श खाड़क। मीरपुर बटोरो में सिंध तरक्की पसंद पार्टी के सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी 63 सालगिरह मल्हाई वई। ख़बर मूजिब मीरपुर बटोरो में सिंध तरक्की पसंद पार्टी के सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी 63 सालगिरह STP हाउस मीरपुर बटोरो में STP अगवान सैयद रुखसार शाह हलार खान शोरो की अगवानी में मल्हाई वई। सालगिरह तकरीब में डॉक्टर कादिर मक्सी की उम्र दराजी समेत सुठी सेहत और सिंध की खुशहाली लाए दुआ घुरी वई। उन मौके ते STP अगवान सैयद रुखसार शाह हलार खान शोरो जुल्फ़िकार शोराई नवाज़ चांडियो अमीर मला खिताब कंदे चयो तो डॉक्टर कादिर मक्सी जी सिंध धरती लाइ कयल डिघी जदोजहद ख़स मज़ामती किरदार बणाए छॾियो ऐं अॼु बि संदसि इरादा अटल आहिनि। रब पाक खां दुआ आहे त डॉक्टर कादिर मक्सी ज़िंदगीअ जूं खोड़ सारियूं बहारूं माणे ऐं सिंध जे आजपे ऐं खुशहाली लाइ जदोजहद कंदो रहंदो।